नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम नारी फाउंडेशन सखर जे तहत मज़हबी रवादारी ऐं अमन जे फ़रोग़ लाइ मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता शख़्सियतनि ते बणियल डिस्ट्रिक्ट प्रेस सपोर्ट फार्म ज़िले खैरपुर जी 6वीं मीटिंग मक़ामी हाल में थी, जॾहिं त मीटिंग में नारी फाउंडेशन जे सखर प्रोग्राम मैनेजर शफ़ीक अहमद खोसो, एग्जीक्यूटिव डायरेक्टर अनवर अली महर, DSP हेडक्वार्टर मेहंदी रज़ा आराई ऐं लाइंसेस ऑफिसर ज़हीर अंसारी, एडवोकेट शकील अहमद काज़ी, सीनियर सहाफ़ी मंज़ल हुसैन ज़हदी, अशरफ मोगल, आसिफ, EDO मैडम शहनाज, फातिमा, गुलाम, सकीना, नीलम नाज, फ़हीम अल रहमान सुमरो, इजाज़ सिद्दीकी, अली अंसर सिंधु, मुश्ताक आरेजो, ब्रिज लाल समेत खैरपुर जे अॻुवाण वॾे अंग में शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे चयो त हमेशह नारी फाउंडेशन ग़रीब माण्हू ऐं बेपोच मज़लूमनि लाइ भलो सोचे। इजलास में मौजूद शख़्सियतनि खे ख़िताब कंदे चयो आहे त हिंदू हुजे या मुसलमान फ़र्क़ु रखणु न घुरिजे। असां सभु इंसान नाते हर इंसान सां सुठो बर्ताव रखणु बि असां ते लाज़मी। अगरि असीं चवंदासीं त सिंधी असांजो कोटिया में पठाण मारियो त असां पठाण खे सिंध में मारियूं त इन में इंसानियत न आहे ऐं मुल्क तरक़ी करण बजाए पाकिस्तान पाण में विढ़ंदा रहंदा। जॾहिं त अमन खां बग़ैर कोई मुआशिरो तरक़ी नथो करे सघे। ही धरती सूफ़ी बुज़ुर्गनि जी ऐं पुरअमन धरती आहे। असांखे हर फ़ैसिले ते पहिरीं सोचणु घुरिजे, प्यार मोहबत सां हर ॾुखे वक़्तु ऐं मसइले खे हल करणु घुरिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी